बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़्दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अचो त क़ुरान सिखूं सिंधी में। रमज़ान मुबारक को महीनो मरहबा। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। असांखे शुक्र करणु खपे अल्लाह पाक जो असांखे इंशा अल्लाह ताला हिकु ॿियो पंहिंजी ज़िंदगी में रमज़ान शरीफ़ जो महीनो मिलण वारो आहे। ऐं अल्लाह पाक करे असांखे इन जूं बरकतूं अल्लाह पाक नसीब फरमाए। हिन वीडियो जो भरण जो मक़सदु ॿ आहिनि। कहिड़ा? हिकु त रमज़ान शरीफ़ जी तयारी कीअं कजे, ॿियो कहिड़ियुनि ॻाल्हियुनि खां बचिजे यानी कहिड़ियूं ॻाल्हियूं न कजनि। अचो त पहिरीं ॾिसूं त हदीस मुबारक में रमज़ान मुबारक जी अहमियत जे लाइ कहिड़ी ॻाल्हि आई आहे ऐं रोज़ेदार जे लाइ कहिड़ी ख़ुशख़बरी आहे। इहो हदीस मुबारक इन किताब तूं खयल आहिनि ॿ। पहिरीं आहे उन जो नंबर आहे सही बुखारी जी 886 माना 886। इहा हिन किताब तां वरितल आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु चयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त हुन जो मफ़हूम आहे जॾहिं रमज़ान अचे थो तॾहिं बेश्त जा दरवाज़ा खोलिया था वञनि। ऐं हुन खां ॿी रिवायत में आहे त चयईं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मफ़हूम आहे जॾहिं रमज़ान दाख़िल थिए थो तॾहिं आसमान जा दरवाज़ा खुलनि था ऐं जहन्नम जा दरवाज़ा बंदि कया वञनि था ऐं शैताननि खे ज़ंजीरुनि में ॿधो वञे थो। इहो आहे रमज़ान मुबारक जी बरकत। ऐं अचो त रोज़ेदार जो दर्जो ॾिसूं। हज़रत सहल बिन सअद रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत आहे त नबी अकरम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त बेश्त में हिकु दरवाज़ो आहे जंहिंखे रयान सॾियो वञे थो। उन मां रोज़ेदार क़यामत जे ॾींहुं बेश्त में दाख़िल थींदा। उन मां रोज़ेदार क़यामत जे ॾींहुं बेश्त में दाख़िल थींदा। उन्हनि खां सवाइ ॿियो को बि उन मां दाख़िल न थींदो। चयो वेंदो त रोज़ा रखंदड़ किथे आहिनि? पोइ उहे अची बीहंदा ऐं उन्हनि खां सवाइ ॿियो को बि उन दरवाज़े मां कोन दाख़िल थींदो। जॾहिं अंदरि दाख़िल थींदा यानी उहे रोज़ेदार तॾहिं दरवाज़ो बंदि कयो वेंदो जीअं ॿियो को उन मां कोन घिरे। कमा काल इहो मफ़हूम हो हदीस मुबारक जो। इहो आहे रमज़ान जी बरकत ऐं रोज़ेदार जो दर्जो। हाणे मरहबा रमज़ान मुबारक, वेलकम रमज़ान मुबारक। हाणे जेकॾहिं कंहिंखे रमज़ान शरीफ़ जो एहतमाम करणो आहे त सभु खां पहिरीं जेको कमु करणो आहे उहो कहिड़ो आहे? इहो को लाज़मी कोन्हे पर हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी सिचुएशन्स आहिनि, पंहिंजो माहौल आहे, पंहिंजियूं तयारियूं आहिनि, पंहिंजो जेको हालतूं मुताबिक़ आहे। पर मां सम्झंदो आहियां हीअ हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि आहे जेका तमामु ज़रूरी आहे। उहा कहिड़ी आहे? उहा इहा आहे त सभ खां पहिरीं पंहिंजा ॿिया कम घटाइणा आहिनि। यानी घर जा या ॿिया जेके ॿाहिरियां ज़रूरी कम आहिनि, यानी घर जो ज़रूरी सीधो सामान वठिणो आहे, दवा दरमल वठणी आहे, बिल पियारणो आहे, बैंक वञिणो आहे, कंहिंजी ॾेती लेती आहे उहा करणी आहे, कोई हिसाब किताब आहे उहो करिणो आहे ऐं ॿिया अहिड़ा सभु कम कोशिशि करे रमज़ान शरीफ़ जे शुरू थियण खां अॻु ई करे छॾिजनि जीअं रमज़ान शरीफ़ खे वधीक टाइम ॾेई सघिजे, छो त हर मिंट क़ीमती आहे। ऐं जेकॾहिं उहे कम खणी तव्हां पहिरीं मुकमल न करे सघियो त कोशिशि कयो त वरी जेकॾहिं करे सघिजनि त पोइ रमज़ान मुबारक खां पोइ कजनि। ॿी ख़ासि ॻाल्हि कहिड़ी आहे? जेके ॿाहिरि बाज़ार जा कम आहिनि उहे कोशिशि करे हिकु दफ़े सां करे अचिजनि जीअं बार बार बाज़ार वञिणो न पवे, चाहे उहो रमज़ान मुबारक खां पहिरीं हुजे या चाहे रमज़ान मुबारक जे दौरान हुजे। जेकॾहिं बाज़ार वञो था कंहिं शइ वठण लाइ त पंहिंजी लिस्ट खणी वञो कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं खपनि थियूं जीअं उहे हिकु दफ़े सां अची वञनि त जीअं टाइम बचे। हर हर बाज़ार वञणी टाइम ज़ाया न करणो पए। रोज़ो बदनी इबादत आहे ऐं या ॻुझी इबादत आहे, यानी
रोज़े हुजण या न हुजण जो इल्मु हिकु अलाह खे ऐं ॿियो अव्हां खे, यानी रोज़ेदार खे। इन करे इहा ख़ालिस इबादत आहे। हाणे रमज़ान शरीफ़ आहे नेकिन कमाइण जो महीनो, इन करे जेतिरी वधीक इबादत ओतिरो वधीक सवाब। ऐं हिकिड़ी ॻाल्हि जो ध्यानु करणु खपे, कहिड़ो त कंहिं बि नंढी नेकी खे नंढो न सम्झणु खपे ऐं कंहिं बि नंढी बुराईअ खे नंढी बुराई न सम्झणु खपे। माना नेकी करणु खपे, बुराई खां बचणु खपे। कंहिं बि नेकी जे ॾेखा खां बचिजे, छो त ॾेखा माना रिया उहा अलाह खे पसंदि नाहे। हिकिड़ी इहा तमामु अहम ॻाल्हि आहे जेका मां करणु चाहियां थो पियो, उहा इहा आहे त नेकिन विञाइण खां बचिजे। रमज़ान मुबारक में जेका नेकी थी सघे उहा त असां ज़रूरु कयूं, पर उन सां गॾु नेकिन विञाइण वारनि कमनि खां बचूं। मिसाल तौरु गिला ऐं ग़ीबत करण खां ऐं ॿुधण खां, ऐं उन गिला ऐं ग़ीबत जी महफ़िल में वेही शामिल थियण खां। इहो आहे गिला ऐं ग़ीबत परायनि गुनाह जो बार। पोइ परायनि गुनाहनि जो बार पंहिंजे कुलनि ते खणण मां कहिड़ो फ़ाइदो? इहो आहे, इन जो अचो त मिसाल सम्झूं। जीअं हिकिड़े सम्झो ॻोठ में का बमबारी थिए कंहिं शहर में या किथे बाहि थी लॻे, ज़रूरु माण्हू उतां भॼी निकिरणो आहे न, पर नाम वठिणो आहे, जिते नुक़सानु आहे उतां परे भॼी निकिरणो आहे। त जेकॾहिं इहा शइ अचे त पोइ पंहिंजो सामान खणी को ज़रूरी माण्हू निकिरंदो न पंहिंजे घर जो या पंहिंजो ज़ाती। हाणे इन भॼ डुक में जेको माण्हू खे सामान हथ अची सघंदो आहे त पंहिंजो खणंदो आहे, पर इन जे विच में जेकॾहिं को पंहिंजियूं 2-3 बैगियूं उहो खणी पंहिंजे ॿिए जे थेला मथे में हणी छॾे त मुंहिंजा बि इहो तूं खणी हल, ऐं वञिणो पंधु आहे, पुॼणो आहे जेको आहे डुकी करे किथे पुॼणो आहे, त पोइ तव्हांजी उहा ताक़त ई न रहंदी अॻिते वधण जी। ॿिए जा थेला खणंदव या माण्हू पंहिंजा थेला खणे? ठीकु आहे, त क़यामत में बि इहो ई तसवुरु आहे त जॾहिं नेकी ऐं बदी जी ॻाल्हि थींदी त गिला ऐं ग़ीबत आहे बदी, उहे बदी मुफ़्त में परायो बार पराया गुनाह पंहिंजे खणी कुलनि ते खणो, फ़ाइदो कहिड़ो? इन करे इन खां अवॉइड कजे। ॿियो, ज़बान ते काबू, इहा तमामु अहम ॻाल्हि आहे ॿी। यानी ज़बान जे मुआमले में इंतिहाई सख़्तु एहतियात करणु खपे। मसलन गिला ऐं ग़ीबत करणु, गुथो ॻाल्हाइणु, अजायो ॻाल्हाइणु, फज़ूल बहस करणु, कूड़ ॻाल्हाइणु, कूड़ा कसम खणणु, कूड़ी शाहिदी ॾियणु, गार गंद कढणु, इन्हनि सभिनी खां बचण जी कोशिशि करणु खपे। उन खां अलावा ॿियनि जी इस्लाह बचाए पंहिंजी इस्लाह कयूं। अहिड़ो लफ़्ज़ न ॻाल्हायूं जंहिंसां ॿिए खे ईज़ा अचे। टोंक बि न कजे, चाहे उहा पंहिंजे घर भातियुनि माइटनि या पंहिंजे दोस्तनि ते हुजे। जेको लफ़्ज़ या लहजो असांखे पसंदि न आहे त उहो ॿियनि लाइ बि इस्तेमालु न कयूं। वालदेन समेत पंहिंजे घर भातियुनि जो ख़ासि ख़्यालु रखूं ऐं बहितरीन मुहबत वारो रवैयो रखूं। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ख़ासि मर्दनि लाइ इहा आहे त जेकॾहिं इफ़्तारी या सहरी जे तयारी में देर मदार थी वञे या खाधे पीते में का कमी बेशी थी वञे त पंहिंजे घरवारी ते सख़्ती करणु ऐं उन खे झिणक ॾियण बजाए दरगुज़र कयूं या आराम सां ॻाल्हि कयूं। हर वक़्तु हर ॻाल्हि ते तनक़ीद करण खे पंहिंजो फ़र्ज़ न सम्झूं। असांखे खपे त दिलि जे मुज़ी मर्ज़नि खां बचूं, यानी बुग़्ज़, हसद, साड़, वॾाई, मग़रूरी, बुरी नियत, शक, बदगुमानी। छो त इन्हनि बीमारियुनि सां ॿिए कंहिंजो न पर असांजो पंहिंजो ई नुक़सानु थिए थो ऐं पंहिंजी निंड फिटे थी पई। कंहिंजी नियत ते हरूभरू शक न कयूं, बेहयाई, दगा, ठगी, बेईमानी खां बचूं, कंहिंखे हरूभरू नंढी वॾी ॻाल्हि ते शर्मसार करण जी कोशिशि न कयूं। ऐं ख़ासि ॻाल्हि इहा त कंहिं सां जे भलाई कयूं त हुन ते अहसान न जतायूं। जेकॾहिं कंहिंखे का नसीहत कयूं त सुठनि लफ़्ज़नि में कयूं। जेकॾहिं असांखे को नसीहत करे त बि धीरज सां ॿुधूं।
जेकॾहिं का ग़लती थी वञे त उन जी माफ़ी वठण में देरि न कयूं। जेकॾहिं को ग़लती करे त उनखे दिलि सां माफ़ कयूं। जेकॾहिं कंहिं सां वाइदो कयूं त उनखे ज़रूरु पाणियूं। जेकॾहिं कंहिंजे ऐब या राज़ जी ख़बर पवे त उनखे लिकायूं। इंशा अल्लाह ताला अल्लाह साईं असांखे तौफ़ीक़ ॾे ऐं मालिक असां सभिनी खे अमल साले करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, ख़ालिस उन जे रज़ा लाइ ऐं हर तरह जे गुनाह कबीरा ऐं सग़ीरा करण खां बचाए। आमीन सुम्मा आमीन। दुआ पढ़ूं था कफ़ारे जी। सुब्हानक अल्लाहुम्मा बिहम्दिका अशहदु अल्ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुका व अतूबु इलैक।